الرحمن الرحيم ولتكن منكم أمة يدعون إلى الخير ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر وأولئك هم المفلحون صدق الله مولانا العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين अज़ीज़ान गिरामी, एक खास सवाल जे लाइ आउं तव्हांजो ध्यानु मुतवज्जे करणु चाहियां थो। अल्हम्दुलिल्लाह असीं मुसलमान आहियूं, अल्हम्दुलिल्लाह मोमिन आहियूं, अल्हम्दुलिल्लाह फ़क़ीर आहियूं। रब्बुल आलमीन जल्ल शानहू पंहिंजो फज़ल फरमाए असांखे नेकी जो रस्तो नसीब कयो। रब शल इन रस्ते ते हलाए, इन रस्ते ते रब शल मौत नसीब फरमाए। जेका नेकाई या जेका दीनदारी रब करीम असांखे नसीब कई आहे, हाण असांजे मथां हक़ आहे त इहो हक़ जो पैगाम ॿियनि ताईं पहुचायो, ॿियनि खे बि चङाई जी सलाह ॾियो, ॿियनि खे बुराई खां मना कयूं। इहो असांजो दीनी, इख़लाक़ी, समाजी फरीज़ो आहे। त नेकी जी राह जेका रब असांखे नसीब कई आहे, इन राह जे लाइ ॿियनि खे बि दावत ॾियो। हुज़ूर आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े भेरे सही बुखारी ऐं सही मुस्लिम में हदीस आहे त पंहिंजे सहाबा किराम खां बैअत वरितऊं। छा बैअत वरितऊं? हिन ॻाल्हि जी तव्हां नमाज़ पढ़ंदव, तव्हां ज़कात मालनि जी ॾींदव ऐं हर माण्हू खे नेकी जी नसीहत। इन टिनि ॻाल्हियुनि जी मदीने वारे साईं बैअत वरिती पंहिंजे सहाबा किराम खां। इन टिनि ॻाल्हियुनि जी बैअत वरितऊं। तव्हां नमाज़ पढ़ंदव, तव्हां मालनि जी ज़कात ॾींदव, टे नंबर ते तव्हां माण्हुनि खे नेकी जी ॻाल्हि चवंदव। अॼु असां में इन शइ जी तमामु घणी कमी अची वई आहे। चऊं दादा हर को पंहिंजो पाण ॼाणे, असांखे जेको थियो कंदासीं पिया, ॿियनि सां असांजो कहिड़ो वास्तो। अगरि मां को मौलवी आहियां, को पीर आहियां, को बुज़ुर्ग आहियां, मां छाजे लाइ इन खफ़े में पवां? न, तव्हां सभिनी जी ज़िमेदारी आहे। ऐं मुंहिंजी त दिलि चवे थी अॼु मां बि तव्हां खां बैअत वठां हिन ॻाल्हि। तो ख़ल्क़ ख़ुदा जी अॼु निहारियो त फितनी ऐं फसाद जी बाहि भड़की वई आहे। हर पासे गुमराही ऐं बेदीनी जो दूध दुखी रहियो आहे, किथे बबड़ भड़की रहिया आहिनि। इन दौर में रब करीम जेकॾहिं तोखे चारि चङाई जा कम नसीब कया आहिनि त तुंहिंजो हक़ आहे त इहा चङाई जी सलाह ॿियनि खे। छा था चओ? अल्लाह जो क़ुरान रब्बे दुल जलाल फरमायो वलतकुम मिनकुम उम्मह, तव्हां मां अहिड़ी जमायत हुजणु खपे, अहिड़ी जमायत तव्हां मां हुजणु खपे। कहिड़ी? यदऊन इलल खैर, जेके खैर ॾे सॾनि, खैर जी दावत ॾियनि, चङाई जो सॾु कनि, चङाई जे लाइ तरग़ीब ॾियनि, माण्हुनि खे चङाई जी ॻाल्हि जी दावत ॾियनि। हिकिड़ो निमाज़ नथो पढ़े, हाणे चङाई जी यदून इलल खैर जो मक़सदु इहो आहे, हिकिड़ो निमाज़ नथो पढ़े तूं हुनखे हली वञी चवंदा निमाज़ अदा निमाज़ नथो पढ़ी, इहा ॻाल्हि सुठी न आहे। निमाज़ इहा दावत इलल खैर आहे। फजर थी वियो, बांग अची वई,
सिज उभरण जे करीब अची वियो, ज़ाल तुंहिंजी सुती पई आहे, पुट तुंहिंजो सुतो पियो आहे, न्याणी निंड पई आहे, उनखे उथार, जागा, उथियो, उथो मुंहिंजा घर वारा, उथो, अल्लाह जो फर्ज़ अदा कयो। या ख़ैर जी दावत। जेॾीमहिल क़ुरान जी आयत नथी, वंज़ुर अशीरतकल अक़रबीन, ए मुंहिंजा महबूब पंहिंजे वेझनि वेझनि रिश्तेदारनि खे ख़ुदा खां डिॼा। मदीने वारे साईं पंहिंजे सभिनी अज़ीज़नि क़रीबनि खे घुरायो, उनखे नसीहत फरमायो। ऐं जॾहिं निमाज़ जो हुकुम मिलियो त मुंहिंजा सुहिणा हबीब पंहिंजी न्याणी सैयदा फातिमतु ज़हरा जे घर ते वञी दर खड़काए चवंदा त उथो उथो, निमाज़ जो वक़्तु थियो आहे, उथो निमाज़ पढ़ो, उथो निमाज़। 40 ॾींहंनि ताईं पंहिंजे न्याणी जे दर ते वञी उनखे निमाज़ जे लाइ आगाह फरमाईंदा। रोज़ हिकिड़ो ॾींहुं न, 2 ॾींहं न, तो जेकॾहिं 2 ॾींहं चयो त तूं थकिजी थो पवे। तुंहिंजो चवणु ऐं नबी जो चवणु, हा, नबी कंहिंखे हिकिड़ो भेरो चवे त बि सीने ते चिट चिटजी वञे, पर हिकिड़ी ॻाल्हि जे लाइ 40 ॾींहं ते रोज़ मदीने वारो साईं ईंदो आहे। तूं चवी थो ज़ीम न पुटु नथो चयो मञे, न्याणी नथी चई मञे, चयो मञे, भला खॾो वञी पोइ छा कयां, नथी ॻाल्हि मञे, पाण ॼाणे। पर मदीने वारे साईं जो तरीक़ो ई कोन आहे। मुंहिंजे सुहिणे लजपाल नबी जो तरीक़ो छा आहे? तव्हां चयो आहे असीं निमाज़ पढ़ूं था, असीं साड़ी रखी अथऊं, पटको ॿधो अथऊं, चादर साई वेड़ी अथऊं, बसि इहो ई गंज आहे। पर मदीने वारे साईं अजीब मिसाल ॾिनो आहे, अजीब मिसाल ॾेई सम्झायो आहे त जीअं दरिया में ॿेड़ी वञे पई, ॿेड़ो 2 तबको हुजे, हेठियों तबको मथियों तबको, पोइ मथे तबके वारनि वटि पाणी पीअण जो मिठो आहे, हेठे वारनि वटि पाणी कोन्हे, हेठे तबके में पाणी कोन्हे पीअण जो, मथियनि वटि आहे। पोइ हेठियां मथनि खे चवंदा दादा इहो पाणी पीअण जो तव्हां वटि आहे, असांखे बि डुक ॾियो त असां पीऊं, मुंझ लॻी आहे। मथियां चवनि था बाबा असां तव्हांखे पाणी न ॾींदासीं, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणो, असां पाणी न ॾींदासीं। हेठियां चवंदा जे असांखे नथा पाणी ॾियो, असां हेठों ॿेड़े खे भञी, तख़्तो भञी पाणी कढंदासीं हेठों दरिया वारो। मथियां था चवनि था तव्हां वञी ॿेड़ो भञो, तव्हांजो तबको आहे, जीअं वणेव तीअं कयो, असां पाणी न ॾींदासीं। हाणे जे हेठियां ॿुधंदा त मथियां बचंदा? जवाबु ॾियो। हा, जे हुन तव्हां मथे तबके में आहियो, तव्हांखे रब हिदायत ॾिनी आहे, नेक आहियो, सालिह आहियो, फ़क़ीर आहियो, ज़िक्र कयो था, तहजुद पढ़ो था, अल्लाह तव्हांखे मथे तबके में आंदो। पर जेके दीनदार न आहिनि हेठे तबके में, हाणे उन्हनि खे ज़रूरत आहे त हिदायत वारो मिठो पाणी तव्हां उन्हनि खे ॾियो। पर जे तव्हां उन्हनि खे चङाई जी ॻाल्हि न चई, कॾहिं निमाज़ जे लाइ न चयो, कॾहिं नेकी जे लाइ न चयो, ऐं हू जेकॾहिं का अहिड़ी ग़लति कमु करे वेहनि जे उहे पंहिंजो ॿेड़ो ॿोड़ींदा त इन साॻे ॿेड़े में तूं बि सवार आहीं, रुॻो उहे न ॿुॾंदा पर उन सां गॾु तूं बि ॿुॾी वेंदी। हा, बाहि जेॾीमहिल बाहि लॻंदी आहे त पोइ उन में सुकल काठ सां गॾु सायूं काठियूं ॿरी वेंदियूं आहिनि। पोइ मुंहिंजा अज़ीज़ भाउ, जेकॾहिं तुंहिंजे मुआशरे में, तुंहिंजे मिटनि में, तुंहिंजे अज़ीज़नि में, तुंहिंजे पाड़े में, तुंहिंजे पंहिंजनि में, तुंहिंजे परावनि में, तुंहिंजे माहौल में का ग़लति ॻाल्हि ॾिसी थो त तुंहिंजो हक़ आहे उनखे हक़ जी ॻाल्हि वञी चओ। नथो मञे त बि चवंदो न, नथो मञे, मुंहुं कड़ो थो करे, मुंहुं खारो थो करे, त बि चवंदो तुंहिंजो वञणु सजायो, तुंहिंजो चवणु सजायो, तुंहिंजे लाइ त सवाबु खड़ो थियो न, रब त तो ते राज़ी थियो न। ॻाल्हि सम्झोदार आहिनि, चओ सल्लल्लाहु अलैहि कया सुभान अल्लाह
मुस्नद अहमद बिन हंबल की हदीस, तिर्मिज़ी शरीफ की हदीस, मुझे आका फरमायो नक़्बरल्लाहु इम्रअन समिअ मक़ालती फवआहा फअद्दाहा कमा समिअहा। साईं दा फरमाइण मुझा मौला उन्हें मानू जे चेहरे के तरो ताज़ो रख जाए। ओ मौला उन मानू जे चेहरे के गुलाब जे गुल वांगुर टिड़ल रख जाए। मदीने वाले जी दुआ कबूल आ ॻाल्हायो। ए मुझा मौला जेकी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि था, मुझी हदीस ॿुधनि था, मुझो पैगाम ॿुधनि था, पोइ जीअं ॿुधऊं तीअं यादि कनि था ऐं उहा ॻाल्हि वञी ॿियनि ताईं पहुचाइनि था। मसलन दिलबराबाद में आया हिकड़ी हदीस ॿुधऊं, मदीने वारे साईं जो को मिठड़ो कौल ॿुधऊं, पोइ जीअं ॿुधऊं तीअं यादि कयूं, उनमें पंहिंजी मिलावट न कयूं, उनमें पंहिंजो वाधारो न कयूं, बल्कि जीअं ॿुधऊं तीअं यादि कयूं, पोइ उहा ॻाल्हि वञी ॿियनि ताईं पहुचायूं। बसि हिननि इहो कमु कयो, होॾो मदीने वारे साईं उन्हनि जे लाइ दुआ घुरी। ऐं तव्हां अॼु बि ॾिसो त महबूब जी दुआ जो असर तव्हांखे नज़र ईंदो। जेकी दीन जा मुबल्लिग़ आहिनि न, महबूब जो पैगाम ॿियनि ताईं पहुचाइनि था, तव्हां हुननि जा मुंहं ॾिसंदो त गुलाब जे गुल वांगुरु नज़र। मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे, नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे। जो सल्लल्लाहु अलैहि या सही मुस्लिम में हदीस हजरत सैयदना अबू सईद खुदरी रावी, मुझे आका फरमायो मन रआ मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिही। तमाम को माण्हू का बुरी ॻाल्हि थींदे ॾिसे त पोइ उनखे खपे त पंहिंजे हथ सां उनखे रोके। पर जे हथ सां रोके नथो सघे त पोइ उनखे ज़बान सां रोके। फइल्लम तस्तते फबिक़ल्बिही वज़ालिक अदअफुल ईमान। साईं फरमाइनि था जेकॾहिं ज़बान सां बि नथो रोके सघे त पोइ उनखे दिलि में बुरो सम्झूं वरिते वते। दिल में चवे थी ॻाल्हि सुठी न आहे, पहिरीं उनखे हथ सां रोके। को शराब थो पीए, को नशो थो करे, को ज़िना थो करे, को बेहयाई जा कम थो करे, को ज़ुल्म जा कम थो करे, त हली वञी हथ में हथ विझी झलीस रोकी सदा इहो कमु चङो नथो करी। पर जेकॾहिं एतिरी तो में हिम्मत न आहे जो हथ वठी रोके नथो सघीस त पोइ ईअं करजो उनखे ज़बान सां मनो करी सदा इहो कमु चङो न थिए। भला जेकॾहिं ज़बान सां बि नथो चई सघी, एतिरो कमज़ोर दिल में ईमान थई जो ज़बान सां बि नथो चई सघी त पोइ दिल में उनखे बुरो सम्झूं सुठो कमु न। साईं फरमाइनि था इहो ईमान जो कमज़ोर में कमज़ोर दर्जो ईमान जो इहो आहे जो बुरी ॻाल्हि खे दिल में बुरो सम्झो, पर दिल में बि बुरो न सम्झे त वलैस मिन वराइ ज़ालिक खरदलिन मिनल ईमान। जेकॾहिं हथ सां बि न रोके, ज़बान सां बि न रोके, दिल में बि बुरो न सम्झे त इन जे दिल में अहुर जे दाणे जेतिरो बि ईमान कोन्हे। केॾी महिल गौर कयो त तव्हां हिन ॻाल्हि ते केतिरो अमल कयो। ओ मुसलमान, ओ फकीर, ओ मुजाहिदा, या तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे
जियां तू पंहिंजा दुनियावी कम कंदो ही, दुनियावी कमनि जे लाइ वक़्तु बि कढंदो ही, पैसो बि ख़र्च कंदो ही, तीअं तोखे दीन जे कम में बि वक़्तु बि कढणो पवंदो, त तोखे पैसो बि ख़र्च करणो पवंदो। जिथे तुझे जान जी जरूरत पवे उते जानी कुर्बानी ॾींदे, जिथे माल जी जरूरत पवे उते माली कुर्बानी ॾींदे। असां हक़ वारा, हक़ जे रस्ते ते, ऐं असां एतिरा सुस्त हो बणदा होॾो निकिता आहिनि, सरासर नाहक ते बम ॿधी मुंहिंजा सिर था ॾेई छॾनि, पाण बि मारनि था, ॿियनि खे बि मारे था छॾनि। इहो सही तरीक़ो आहे या ग़लति आहे? ॿुधायो। गलत आहे, दहशतगर्दी आहे, इस्लाम नाही, इहा का सुन्नत नाही, शरीयत इन ॻाल्हि जी तालीम न ॾिनी आहे जो बम सीने सां ॿधी मस्जिद में वञी धमाका कया। चओ इहा शइ ग़लति आहे, चओ इहा ग़लति आहे, इन्हनि जो तरीक़ो ग़लति आहे, इन्हनि जो अक़ीदो ग़लति आहे। उन ग़लति तरीक़े जे लाइ लख रुपया बि ख़र्च था कनि, जान बि ख़र्च था कनि, सिर बि ॾेई था छॾनि, ऐं तव्हां हक़ वारे रस्ते ते तव्हांखे खणी का चङाई जी ॻाल्हि चओ, जेसीं ताईं गुल मोहम्मद छले वियो आहे त हिते कुझु न खणी अचो। बाबा हे दीन जो इदारो आहे, हिन जाइ ते अगरि जानी माली जंहिं बि शइ जी ज़रूरत पई त कुर्बानी ॾियणी आहे। ॿ टे ॼणा हथ खणो, ॿिया वरी रोज़ो रखो। हा ओ मुझा प्रिय प्यारा, मुझे सोने हबीब जे गुलामन, मुझे दिल पर नबी जो फरमान मिलंदो हो त पंहिंजा माल बि कुर्बान कयूं, पंहिंजा सिर बि सजण सां घोर करे छॾियूं। कयूं या कोन कयूं? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। ओ मुझा प्रिय प्यारा, साईं था फरमाइनि था अल आमिरो बिल मअरूफ कफ़ाइलिही, जेकॾहिं कंहिंखे चङाई जी ॻाल्हि को चवे थो त उनखे बि चङे कम करण वारे जेतिरो अजुर मिलंदो। मसलन पुट खे चई त बच्चा क़ुरान पढ़, पोइ तुंहिंजे चवण सां तुंहिंजे बच्चे क़ुरान पढ़ियो, हाणे जेतिरो क़ुरान पढ़ण जो सवाब बच्चे खे मिलंदो ओतिरो ई सवाब रब तुंहिंजे दफ़्तर में लिखाईंदो। बचड़े के मदरसे में दाखिल कई तो दिलबराबाद में इस्लामी इदारो कायम थियो आ, मदरसो कायम थियो आ, जिथे बचड़ा कुरान भी पढ़न था, जिथे बचड़ा हिफ्ज भी कन था, जिथे अरबी फारसी जी तालीम भी आए। हाणे तू बि पंहिंजे बचड़े खे जे दाखिल कई त पुट तो अंग्रेजी भी पढ़ी, पर अॼु मुंहिंजे प्यारे नबी जो पाक दीन हली सिख। दीन सिखण जे लाइ पंहिंजे बचड़े खे छॾी, पंहिंजे बच्चे खे मुंहिंजे महबूब जे दीन सिखण जे हवाले कई। हाणे इहो बच्चो पढ़ी हाफ़िज़ थी पियो, बच्चो पढ़ी दीन जो आलिम बणिजी आयो। ख़ुदा जो कसम पूरी ज़िंदगी जेको बच्चो इबादत कंदो ओतिरो सवाब रब तुंहिंजे दफ़्तर में पियो लिखाईंदो। ॿ पुटड़ा मुंहिंजा वॾड़ा आहिनि, ॿिन्ही खे छॾियो अथमि लाहौर जामिया निज़ामिया, ऐं मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे। घर बि पहिरीं ॿारनि सां गॾु रहाइश हुई, वरी हींअर जुदा जो घर ठहियो आहे, घर में अकेलो रहां थो। मां सफ़र ते निकिरां थो त घर बि पोयों अकेलो थिए थो, तकलीफ़ मूंखे थिए थी। पोइ ॿार सॾु सलो महिमान मानी टुकुर खाराइण जे लाइ घर में को माण्हू कोन्हे, पर मां पाण मानी खणी महिमाननि खे खाराईंदो आहियां। दिल चवे थी तो बच्चा पढ़ी पवन, उनकी उम्र आहे पढ़ी पवन, दीन जो इल्म सिखन। ओ मुजादा जे तू मुझे मुरीद सदाई थो, जे मूंसां तुंहिंजी निस्बत आहे त पोइ मुंहिंजी ॻाल्हि मञणी पवंदई। मां तुंहिंजो सजण आहियां,
मां तुझो सजण आहियां, मूंखे ख़ुदा जी ज़ात जो कसम तुम्हें का बि लालच न आहे, मां तुझे खैर ख्वाही जी तोखे सलाह ॾेई रहियो आहियां। तो पंहिंजे सिर जे लाइ बि एतिरी खैर ख्वाही कोन सोची हूंदी जेतिरी मूं तुंहिंजे लाइ खैर ख्वाही सोची आहे। जॾहिं मां पंहिंजे प्यारे नबी सोने जे दर ते मदीने पाक पहुतुसि त अवल तुंहिंजे लाइ वञी सलाम अर्ज़ कयां। सोने जे दर ते तुंहिंजे लाइ वञी दुआऊं घुरियूं, मुंहिंजा मौला ई जेके दिल बराबाद में वीचारा पंधड़ा करे अचनि, धरती जो कर्मनि में काढ़नि में भाड़ा भरे किराया भरे के वीचारे के बस में जाइ नथी मिले, बुढ़ड़ो बीठो आहे। मुंहिंजा मौला ये विकूं भरे वीचारा अचनि था के करमपुर में, के फज़लाबाद में, के दिलबराबाद में। ए मुंहिंजा मदीने वारा साईं हिननि सभिनी जमात जी पारत। तिरमिज़ी शरीफ में हदीस आहे, साईं फरमाइनि था लैस मिन्ना मन लम यरहम सगीरना व युवक्किर कबीरना व यअमुर बिल मअरूफ व यनहा अनिल मुनकर। महबूब फरमाइनि था इहो माण्हू असांजो न आहे, इहो माण्हू असांजो न आहे जेको असांजे नंढनि ते हया न करे, असांजे वॾनि जी इज़त न करे, ऐं इहो माण्हू जेको नेकी जो ॿियनि खे अमुर न करे, बुराई खां ॿियनि खे रोके न, इहो माण्हू असांजो आहे ई न। मज़मून मुखालिफ छा थियो त उहो माण्हू असांजो आहे जेको नंढनि जे मथां बाझ कंदो आहे, जेको वॾनि जी इज़त कंदो आहे, इहो असांजो आहे। जेको नेकी जो अमुर कंदो आहे इहो असांजो आहे, जेको बुराई खां रोकींदो आहे इहो असांजो आहे। पोइ महबूब पंहिंजो कनि इहा ॻाल्हि वणई अथई या पंहिंजो न कनि इहा ॻाल्हि वणई थी? ॿुधाए हा, महबूब पंहिंजो कनि इहा ॻाल्हि वणई थी, इहा ॻाल्हि क़बूल आहे। हा, चार कम कर, नंढनि जे मथां बाझ कर, वॾनि जी इज़त कर, नेकी जो अमुर कर, बुराई खां मना कर। कंहिंखे गंदो कमु कंदे ॾिसी त उनखे हथ सां रोक, हथ सां नथो रोकी त ज़ुबान सां रोक, ज़ुबान सां नथो रोके सघी त दिलि में उनखे बुरो सम्झूं वति। पोइ मुंहिंजा प्री प्यारा इहा बि तुंहिंजे लाइ जेकॾहिं इहे चार शयूं नसीब थी वियूं त मदीने वारो तोखे पंहिंजो कंदो। सल्लल्लाहु अलैहि कया वरी उनजो तरीक़ो कहिड़ो आहे, माण्हुनि खे कीअं सम्झाइजे, तरीक़ो बि मदीने वारे साईं। मुस्नद अहमद बिन हंबल जी हदीस, मन अराद अन यंसा लिसुल्ताने बिअमरिन फला युबदिलहु अलानियतन वलाकिन लियअखुज़हु बियदिही फयखलू बिही फइन कबिल मिन्हु फज़ाक व इल्ला कान कद अद्दल्लज़ी अलैहि। साईं फरमाइनि था कि साहिब सरवत माण्हू, वॾो माण्हू जंहिंखे ॾिसो था का हक़ सच चवणु चाहियो था त पोइ माण्हुनि जे साम्हूं न चओसि, माण्हुनि जे साम्हूं फलाणा हीअं छो थो करी, फलाणा तूं अहिड़ो ई, फलाणा तूं अहिड़ो ईअं न, तरीक़ो तबलीग जो कहिड़ो हुजे। साईं था फरमाइनि अल्लाह लियअखुज़ बियदिही फयखलू बिही, हथ मां वठी अकेलाई में वठी वञीसि, जिते ॿियो को न हुजे अकेलाई में वठी वञी, पोइ चईसि त अदा ही ॻाल्हि तूं सुठी नथो करी, अदा ईअं न कर, अदा ही ॻाल्हि सुठी अथई, हिन ॻाल्हि ते अमल कर, प्यार सां, मुहबत सां, शफ़क़त सां, पंहिंजे मुंहं सां, छो त नफ़्स आहे रूबरू माण्हुनि खे चवंदेसि त हुनखे बजाए हक़ मञण जे शैतान हुनखे भड़काईंदो, नफ़्स हुनखे भड़काईंदो। हल हल दा तूं वरी कहिड़ो चङो मुड़िस जो मूंखे थो नसीहत। हा, पोइ मुंहिंजा प्री प्यारा मदीने वारे साईं तरीक़ो ॿुधायो त बाह मां वठी अकेलाई में चईसि अदा हीअं न कर, अदा ही ॻाल्हि चङी न आहे, अदा ही कमु सुठो न आहे, अदा हीअं कर, हीअ ॻाल्हि भली अथई, हिन में रब राज़ी थींदुई, हिन में मदीने वारो साईं राज़ी थींदुई। हा, पोइ मिन्हु फज़ाक,
जे कबूल करे तो वाह वाह, कबूल करे तो वाह वाह, व इल्ला कान कद अद्दल्लदी अलैहि है, भला जे गाल न मञई न त तो पंहिंजो हक़ अदा करे छॾियो, जेको तो ते बार हो सो अदा करे, तुंहिंजा कुल आजाद, तो पंहिंजी ज़िमेदारी अदा करे छॾियो। ॻाल्हि सम्झो था? हाणे अॼु तव्हांजे लाइ इहो सबक़ सम्झो था, जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ कयो त मदीने वारे साईं हज़रत जरीर बिन अब्दुल्ला रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कई आहे, हदीस आहे बुखारी ऐं मुस्लिम शरीफ जे अंदर, त बायअत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला इकामिस सलात व ईताइज़ ज़कात व नुस्हि लिकुल्लि मुस्लिमिन। मदीने वारे साईं मूंखां बैत वरिती टिन ॻाल्हियुनि जी, हिकिड़ो मूंखां बैत वरितऊं त निमाज़ पढ़ंदे, ॿियो मूंखां बैत वरितऊं ती इन ॻाल्हि जी त मालदार थींदे त ज़कात ॾींदे, टी हिन ॻाल्हि जी मूंखां बैत वरितऊं त हर मुस्लमान खे नसीहत कंदे। हाँ, इन सुन्नत ते अमल कंदे तव्हां मूंसां वाइदो कयो त इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदी, चओ इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं, ऐं अल्लाह जेकॾहिं माल ॾिनो दौलत ॾिनी त उनजी 40% ज़कात कढबी, ऐं टे नंबर ते हर मुस्लमान खे जेतिरो वस पुॻो नसीहत कबी, चङी ॻाल्हि चइबी, प्यार सां मोहबत सां हर एक खे चङी ॻाल्हि, पोइ मञे या न मञे, सम्झो था? पर उनखे तव्हां जेकॾहिं ॻाल्हि चङी चई त तव्हां पंहिंजो हक़ अदा करे छॾियो, अॻिते उनजी खटे क़िस्मत। ॻाल्हि सम्झो? इन्हनि टिनि ॻाल्हियुनि जे मथां अमल कयो। भला जेकॾहिं तव्हां में उहा ॻाल्हाइण जो टाकिंग पावर न आहे, ॻाल्हाए नथा सघो, त केसूं आहिनि इहे खणी वञी ॿुधायो, इंशाअल्लाह ताला ये केसूं मोहब्बत ऐं दर्द दिल वारियूं केसूं ॿुधण सां बि इंशाअल्लाह मुंहिंजी दिलि पाणी थी पए। किताब खणी वञो, ये किताब ॿियनि खे पहुचायो, ही किताब तव्हांजे लाइ, तव्हांजे फ़ाइदे जे लाइ फ़क़ीर लिखी वियो। हे जेको हींअर शेर पियासीं, सौतुल मोहब्बत, यानी मोहब्बत जो आवाज़, ही सभु शेर मदीने शरीफ़ में लिखिया, मके में मदीने शरीफ़। ऐं मूं सोचियो त इहो पैगाम मोहब्बत जो खणी पंहिंजे दोस्तनि ते वेंदुसि। हिन में अक़ाइद बि आहिनि, इस्लाह जूं ॻाल्हियूं बि आहिनि, अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर, शेर जी सूरत। इहा केस्ट में रिलीज़ थी आहे जेका 12वीं में मूं पढ़ी, इहा बि तव्हांखे वठणी आहे, ॿुधणी आहे, पंहिंजे बचनि खे ॿुधाइणी आहे, हीअ किताब बि वठिणो आहे। ऐं ॿी वॾी ख़ुशख़बरी अञा तव्हांजे लाइ ॿी बि मां खणी आयो आहियां। ईअं न ॿुधाईंदुसि, सलाद पढ़ो त पोइ ॿुधायां। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। कुरान शरीफ़ जो तर्जुमो सिंधी में लिखण शुरू करे आयो। मूंखे काफ़ी दोस्तनि में इसरार कयो त साईं तव्हां तर्जुमो लिखो, मुंहिंजो काफ़ी असांजे सुन्नत उलमा जा लिखियल तर्जुमा, छो न साईं तव्हांजी ज़ुबान, तव्हांजे कलम जो असांखे वधीक लुत्फ़ अचे थो। पोइ हींअर अल्हम्दुलिल्लाह ही सफ़र जेको मदीना मुनव्वरा में थियो, इन में अल्हम्दुलिल्लाह उहा कुरान शरीफ़ जी सूरह फातिहा ऐं सूरह बकर 2 सिपारा तर्जुमो लिखी आयो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिते पहुचण खां पोइ कंपोज़ बि थी वियो आहे कंप्यूटर। इंशाअल्लाह तव्हां मूंखे दुआ घुरिजो, अल्लाह साईं तसीम न मारे जेसीं क़ुरान जो तर्जुमो मुकमिल थियो। मां मौत जे लाइ तयारु वेठो आहियां, मूंखे इनकार कोन्हे, पर दिलि चवे थी त इहा शइ मुकमिल थी वञे, अल्लाह साईं हिम्मत ॾिए, सम्झो। सो इंशाअल्लाह ताला इहो क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो सोली सिंधी में जो तव्हां हीअं तिलावत बि कंदा वेंदव, ॼण क़ुरान सां कचहरियूं बि कंदा वेंदव, बिल्कुलु सलीस अंदाज़ में। ऐं किथे किथे ज़रूरत पई आहे त टिंगियुनि में वज़ाहती नोट बि हणंदो पियो आहियां, त जीअं क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, कुझु इज़ाफ़ा तर्जुमे में तशरीह नोट बि हणंदो पियो आहियां, त जीअं तव्हां पढ़ंदा वञो, क़ुरान जी माना सम्झंदा वञो, क़ुरान सां मुंहिंजो रूह खे रिझाईंदा वञो।